असांजी विच में जेका 7 नंबर ग्रुप हुई वो कॉम्पिटिशन में काने विशाखा हेमनानी अची वई आहे। तव्हांजी अॻियां उहा सोलो डांस परफॉर्मेंस कंदी। विशाखा हेमनानी ने तव्हां ताड़ियुनि वॼाए करे स्वागत कयो, जोर सां ताड़ियूं वॼायो। विशाखा हेमनानी थोरो शर्माए थी किसको है पता प्यार से हंसी प्यार से खुशी प्यार ही करे पूरी हर कमी प्यार जिंदगी प्यार बंदगी प्यार प्यार बस प्यार है हमें प्यार जिंदगी प्यार बंदगी प्यार के सिवा कुछ भी ना दिल तो ही जी बोली जी करार दिल तो ही जी बोली जी करार ना तो एड़ो सब साबणे मां उनके बड़ा मुखे बणे झूठा प्रेम प्रेम जो प्यारो जे मुखे कयो मत वालो प्रीति प्रेम जी करार दिल तुझे जी मुझे जी करार ॾाढी रिश्तो शान हलंदो रहे मुंहिंजो प्यारो मूंसां मिलंदो रहे मुंहिंजो गुज़रन हुन सां रातियूं लिकी छुपी मुलाक़ात छो त ॿिन्ही दुरियुनि में चिकारा दिल तुंहिंजी मुंहिंजी करार दिल तुंहिंजी मुंहिंजी करार दिल तुंहिंजी मुंहिंजी करार दिल मेरे प्यार से जुड़ी जान तो मेरी तो दिल मेरे प्यार से जुड़ी जान तो मेरी तो दिल तुंहिंजी मुंहिंजी करार दिल तुंहिंजी मुंहिंजी करार दिल तुंहिंजी मुंहिंजी करार तमामु सुठो। विशाखा हेमनानी लाइ ताड़ियूं वॼाइजनि। इन असांखे सिंधड़ी जे सरताज मास्टर चंद्र जी यादगारी बिल्कुलु न्यू वर्जन में दिलि में जी पंहिंजी हिकु आहे।